बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। शागिद साथियों पाड़ अॼु की इन वीडियो में यूज़ कंदासीं त कंहिं बि माइक्रोसॉफ्ट वर्ड जे डॉक्यूमेंट खे पीडीएफ में कन्वर्ट कयूं ऐं उन सां गॾु उनखे पासवर्ड बि हणूं। मतलब जीअं पीडीएफ जो फाइल ओपन कजे त उनखे पासवर्ड घुरे, पासवर्ड सां ओपन न थिए। वीडियो शुरू करण खां पहिरियों मां तव्हांखे गुज़ारिश कंदो आहियां जेका तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾु बेल आइकन ते क्लिक करियो। अचो हलो पाण वीडियो की तरफ। शागिद साथियों ये माइक्रोसॉफ्ट वर्ड है मां एक पेज लिखी रखियो है वेलकम टू सिंधी एकेडमी। तव्हांखे सभ खां पहिरियां हिकु सॉफ्टवेयर ज़रूरत पवंदी, उन जो आहे नालो नाइट्रो प्रो। ही नाइट्रो प्रो सॉफ्टवेयर जेको आहे तव्हांखे पंहिंजे कंप्यूटर में इंस्टॉल करणो आहे। उन खां पोइ तव्हांखे क्रिएट पीडीएफ ते क्लिक करणी आहे। अप्लाई सिक्योरिटी ते चेक हुअणु घुरिजे। ही चेक तव्हांखे लाज़मी लॻाइणो आहे। जेके लॻियल आहे त ठीकु आहे, जे न लॻियल तव्हांखे चेक ते लॻाइणो आहे। उन खां पोइ क्रिएट पीडीएफ ते तव्हां क्लिक कंदा। क्रिएट पीडीएफ ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे पासवर्ड घुरंदी। ओपन पासवर्ड जेको आहे पढ़ वक़्तु तव्हां पासवर्ड कहिड़ो रहंदव उहो तव्हां हिते पासवर्ड एंटर कंदव। एंटर करण खां पोइ क्रिएट ते क्लिक कंदासीं। क्रिएट ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे ओके करिणो आहे। ओके करण खां पोइ तव्हांखे हिते लोकेशन ॾिनी आहे त कहिड़ी लोकेशन ते तव्हां हिनखे सेव करणु चाहियो था। ABCD नाले सां मां हिनखे डेस्कटॉप ते सेव थो कयां। सभ खां पहिरियां हिनखे तव्हांखे वर्ड फाइल जे नाले सां सेव करिणो आहे। उन खां पोइ ये ऑटोमेटिकली वरी पीडीएफ जे नाले सां सेव थींदो। पीडीएफ फाइल में 800 रुपया पीडीएफ फाइल में वरी तव्हांखे हिनखे ॿीहर लोकेशन ॾियणी आहे जिथे तव्हां रखणु चाहियो था। मां हिनखे डेस्कटॉप ते रखां त डेस्कटॉप लोकेशन ॾिनी। हिन खां पोइ सेव ते क्लिक कयो। हिन वक़्तु ही प्रोसेस थिए पई वञे। हिन वक़्तु असां फाइल क्रिएट थी चुको आहे। अचो त पाण ॾिसूं त छा ही पीडीएफ में क्रिएट थी चुको आहे। ही पीडीएफ जो फाइल पियो आहे ABCD नाला। पाण खे ओपन था कयूं। ओपन करण था ॾिसो त ही मूंखे पासवर्ड घुरे, पासवर्ड अनुसार ही ओपन नथो थिए। मां हिन पासवर्ड एंटर करे ओके कंदुसि त असांजो फाइल जेको आहे ओपन थी वेंदो पीडीएफ में। शागिद साथियों तव्हां हिन वीडियो में इहो सिखियो त माइक्रोसॉफ्ट वर्ड जो डॉक्यूमेंट पीडीएफ में कन्वर्ट कजे, हुन सां गॾु उनखे पासवर्ड बि लॻाइजे। उम्मीद आहे तव्हां वीडियो पसंदि आयो। पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾिजो।